वेरुंदी वस्ती को पुठी ने उनमें एतरी हिम्मत ही ना है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आया वहाँ जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार हमारे ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। ये मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ पहिरीं पहिरनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि। हमेशह ख़ुशि रहो। अवां जो जेको सहकार, अवां जो जेको साथ, अवां जेका सपोर्ट मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त क़ाबिल एहतराम आहे। तमाम दोस्तनि जी बड़ी बड़ी मेहरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जी हाँ दोस्तों, जीअं तव्हां वेरनि जी बस्तीअ जी अव्हां जे नज़र ही वीडियो मां रखी आहे, इंशाअल्लाह मां दोस्तनि खे इहा मुंहिंजी वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी आहे। इन खां पहिरियां मां अव्हां दोस्तनि खे घुरंदो अर्ज़ु कंदो हलंदुसि, जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त सभ खां पहिरियां मुंहिंजे दोस्त खे गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं मां पहिरीं प्यारनि ताईं जल्दी में पहुची वञे, अव्हां खे मिले बहितरीन अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो। जी हाँ दोस्तों, जेका अव्हां चाहींदा आहियो। हींअर जेका ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वेरनि जी बस्ती जो इंतज़ार जी घड़ियूं ख़तमु, इंशाअल्लाह ईद खां पोइ ॿिए ॾींहं ते हिनखे आनियर कयो वेंदो ऐं तमामु बहितरीन हिकिड़ी सोप सीरियल जंहिंखे अव्हां काफ़ी टाइम खां इंतज़ार कयो पिया, जंहिंजे करे हिकु बहितरीन सोप सीरियल जी हाँ दौलाब खे बि हटायो वियो उन मंच तां हींअर उन मंच ते हलण वारो साॻियो ई टाइम साॻी लोकेशन ते ऐं तमामु बहितरीन साॻे ई चैनल ते ही हलायो वेंदो सिंध टीवीअ ते बहितरीन सोप सीरियल वेरनि जी बस्तीअ खे आनियर कयो वेंदो ईद खां पोइ ॿिए ॾींहं ते ऐं तमामु बहितरीन हिकिड़ी सोप सीरियल आहे जंहिंमें बहितरीन अदाकार, जी हाँ बहितरीन अदाकारनि में कमु करे रहिया आहिनि सिरार लिगारी साहब, ज़ुल्फ़कार बुर्दी साहब ऐं हुन खां अलावा अज़ीज़ कमरानी साहब ऐं अब्दुल सत्तार उर्फ़ मजू ऐं रिमशा शहज़ादी ऐं खोड़ ॿिया सारा अदाकार जंहिंखे अव्हां चाहींदा आहियो, अहमद अली शेख साहब ऐं तमामु हिकिड़ी बहितरीन सोप सीरियल आहे अव्हां जे नज़र थियण वारी आहे अनकरीब। जी हाँ दोस्त, अनकरीब जीअं त ईद खां पोइ ॿिए ॾींहं ते हिन ड्रामे खे आनियर कयो वेंदो ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। अञा बि जेको ॾे जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे चैनल ते अञा रहिजी वियो आहे, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन दोस्त खे गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ते अव्हां पहिरीं पारनि ते जल्दी में पहुची वञे, अव्हां खे मिले बहितरीन अपडेट। हुन खां अलावा अव्हां दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं, लख तोड़ा लख लाइ कला करे ख़ुशि हो तो आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो। जी हाँ दोस्तों, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया वेरनि जी बस्तीअ जी ऐं हुन खां अलावा अव्हां दोस्तनि जा जेके मैसेज, अव्हां जा जेके कमेंट्स ईंदा आहिनि उन्हनि दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त हुन दोस्त जे लाइ बि मां हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलियो वञे ऐं हुन में लिखे पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे पहिरीं पहिरनि जो दोस्तनि जा नाला लिखी कमेंट कयो त जीअं मां अचण वारे जेका वीडियो ईंदी उन में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कंदुसि। अव्हां दोस्तनि जो शुक्रिया अदा करण खां पोइ निहायत मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां जॾहिं अव्हां दोस्तनि जा मां इहे नाला पढ़ंदो आहियां। जीअं त असांजो मोहतरम जनाब अब्दुल हई संजरानी साहब खैबर खां, हुनजी वॾी महिरबानी, शेर सोलंगी साहब लालू रेक खां, हुनजी महिरबानियूं ऐं हुन खां अलावा असगर अली थेबो साहब, हुनजी वॾी महिरबानियूं, मेवो खान उडाणू करमपुर खां, हुनजी महिरबानियूं, अब्दुल रज़ाक पिताफ़ी, जी हाँ मेरपुर माथेल खां, हुनजी वॾी महिरबानियूं ऐं मुसाफ़िर अली खान लंजरानी साहब, हुनजी वॾी महिरबानियूं जंहिंजो तालुक़ु आहे मेरापुर खां। ऐं हिकिड़ो ॿियो दोस्त आहे मेरापुर खां माजिद अली मेमून साहब, हुनजी वॾी महिरबानियूं। हिन खां अलावा दौलतपुर खां आहे असांजो बहितरीन दोस्त, बहितरीन अदाकार अब्दुल सत्तार सुमरो साहब, हुनजी वॾी महिरबानियूं। हुन खां अलावा असांजे नवाब साहब जो हिकिड़ो बहितरीन दोस्त आहे, जी हाँ, ऐं हुन खां अलावा उन दोस्त जो नालो मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां। असांजो बहितरीन हिकिड़ो दोस्त आहे, मूंसां गॾु काफ़ी ड्रामनि में हुन कमु बि कयो ऐं काफ़ी ड्रामनि में हुन मूंसां परफॉर्मेंस कई आहे। जी हाँ
उनजो नालो आहे मोहम्मद इब्राहिम बिरोही साहब। उनजी वॾी महिरबानियूं। जंहिंजो तालुक़ु आहे नवाब शाह खां। ऐं हुन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे नवाब शाह खां, जी हाँ, अब्दुल रशीद सुमरो साहब। उनजी वॾी महिरबानियूं। ऐं सकरंद खां आहिनि असांजा बहितरीन दोस्त उनजा फर्ज़ंद नादर अली सुमरो साहब। उनजी वॾियूं महिरबानियूं। ऐं हुन खां अलावा सांगर खां असांजो आहे दोस्त मोहम्मद इसहाक बप्पड़ साहब। उनजी वॾी महिरबानियूं। ऐं हुन खां अलावा खेपरे खां असांजो हिकिड़ो दोस्त आहे यासिर अली अब्बासी साहब। उनजी वॾी महिरबानियूं। ऐं जेकॾहिं अव्हां दोस्त पंहिंजो मुंहिंजे हिन वीडियो में नालो ॿुधणु चाहियो था, उन दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कयूं त जल्दी जल्दीअ में हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखी कमेंट्स कयो। ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो निहायत मां शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो जेके अव्हां मुंहिंजे दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा आहियो, मूंखे लाइक कमेंट्स कंदा आहियो। ऐं असगरी थिबो जेको मूंसां हिकिड़ी ॻाल्हि करे चए थो त मामा हा मूं जेको आहे छा कयां, ऐं ॾाढो मजबूर आहे असद अली कुरैशी साहिब जे लाइ। मां कोशिशि कयां थो हर बार असगर अली अदा त मां अव्हां जो पैगाम असद साहिब ते मां पहुचायां थो एज़ ए फ़ोन ज़रिए। पर अव्हां दोस्तनि खे मां हींअर जेकॾहिं मुंहिंजी हुन सां ॻाल्हि थिए थी ऐं काफ़ी बिज़ी रहे थो, ऐं जेको हींअर ॿियो नओं ड्रामो अचण वारो आहे, कुझु फिल्मुनि जी शूटिंग में मसरूफ़ आहे, जे करे उहो मुंहिंजी कॉल जल्दी अटेंड कोन कंदो आहे। असगर अली थिबो साहिबु जीअं उहो मुंहिंजी कॉल अटेंड कई त मां अव्हां दोस्तनि जी हुन सां ज़रूरु उहा जेका उनजी रिकॉर्डिंग हूंदी अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त उहो अव्हां जे लाइ छा चवणु चाहे थो। ऐं जेका उनजी जेको प्यारु आहे उहा क़ाबिल इज़त आहे उनजे लाइ। तमामु अॻु में बि मुंहिंजी हुन सां ॻाल्हि थी आहे असद कुरैशी साहिब सां। ऐं हिकिड़ो ॿियो असांजो दोस्त अब्दुल आई संजरानी साहिबु ख़ैबर खां, हुन बि मूंखे इहो चयो त असांजो निसार शाह साहिब खे बि दुआ सलाम ॾिजो था। वालेकुम अस्सलाम। उन्हनि अव्हां जे लाइ बि सलाम ॾिनो आहे। अव्हां अलाह ऐं उन्हनि जो हिकिड़ो पैगाम आहे त हुन इहो अव्हां जे लाइ चयो त असीं फ़नकार अदाकार अव्हां जे ई करे आहियूं, ऐं अव्हां जो जेको साथ आहे, अव्हां जो जेको सहकार आहे, अव्हां असांजी इज़त कंदा आहियो, असांजो एतिराम कंदा आहियो, ऐं असांजा ड्रामा ॾिसंदा आहियो। ऐं इन्हीअ जे करे अव्हां आहियो त असीं आहियूं। जेकॾहिं अव्हां असांखे असांजा ही ड्रामा ॾिसंदो, असांखे चाहत ऐं प्यारु न ॾींदो त असां ख़तमु थी वेंदासीं, पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदासीं। इहो अव्हांजो प्यारु आहे, अव्हांजो साकार आहे। त दोस्त हीउ हुयो सैयद साईं निसार शाह जो पैगाम जेको अव्हां दोस्तनि ते मूं पहुचायो। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो असांजो हीउ अदाकार आहे, ऐं जेको हर कैरेक्टर में फिट थी वेंदो आहे। ऐं सैयद निसार शाह ऐं आज़म मेंगल जो बि साॻियो पैगाम आहे, जेको रबनि जो कैरेक्टर कयो उन अव्हां जे लाइ बि दोस्तनि जे लाइ इहो पैगाम ॾिनो आहे त अव्हां दोस्त ऐं असांजी जेके सिंध वासी आहिनि, असांजे पाकिस्तान में जेके बि असांजी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, उहे असां सां प्यारु कनि था, असांजो ड्रामो ॾिसनि था। ऐं उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। आज़म मेंगल जो अव्हां दोस्तनि जे लाइ प्यारु ऐं पैगाम। ऐं ख़ादिम कुकर बि अव्हां जे लाइ जेको तमामु घणो जेको हिकिड़े मश्करीअ में उन्हनि चयो त जे इहे बाबा असांखे ड्रामा ॾिसंदा आहिनि त असांजो जेका दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। बहरहाल तमामु जेके मज़ाहिया अंदाज़ में उन जेको अव्हां दोस्तनि सां जेको प्यारु भरे जेका लफ़्ज़ हुया, इनशाअल्लाह अव्हां दोस्तनि सां जेको सहकार साथ इनशाअल्लाह क़ाइमु दाइमु रहंदो। ऐं अव्हां जेको प्यारु भरियूं ऐं अव्हां जे जेके ही कमेंट्स ईंदा आहिनि उहे मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहिनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टहंदा रहो। इहे मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। त दोस्तो मां अव्हां दोस्तनि खां हमेशह इहा ई चाहींदो आहियां त अव्हां ख़ुशि रहंदा कयो। जिथे भी रहो आबाद रहो, हमेशा गुलनि जी हथे कंदड़। पंहिंजे ख्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख्यालु रखो, पंहिंजे भेनरुनि जो ख्यालु रखो, पंहिंजे अमड़नि जो ख्यालु रखो, काकनि जो ख्यालु रखो, ऐं पंहिंजो ख्यालु रखंदा करो। त अव्हां अगरि कंहिं पाड़े वारे जो ख्यालु रखंदो त अल्लाह साईं उन अव्हां खे अजर बि मिलंदो। ऐं अल्लाह न करे करे अव्हां जे मथां कहिड़ो वक़्तु अची वञे त अल्लाह साईं अव्हां जे मथां बि बाज कंदो पंहिंजी। ऐं अल्लाह साईं अव्हां खे कंहिं बि क़िस्म जी का ॾुखियाई पेश न आणे। ऐं हले हमेशह आबाद
खाधो हुजो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियारो ऐं पंहिंजे बचड़नि ते बि नज़रसानी कंदा कयो। आवारा गर्दीअ खां पंहिंजे बचड़नि खे बचाए रखो ऐं उन्हनि खे आवारा घुमण फिरण खां जेको आहे रोके रखो। ऐं दोस्तनि मां इहो पैगाम हर हंधि इहो ॾींदो रहंदो आहियां त जीअं त मुंहिंजो को बि दोस्त मुंहिंजे हिकिड़े पैगाम ते अगरि कंहिं दोस्त अमल करे वरितो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी ऐं तमामु मूंखे बि घणो अजर मिलंदो। जी हा दोस्तो, इन जे करे मां चवंदो आहियां त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो ऐं मुंहिंजे हिन पैगाम खे अवां बि शेयर कंदा कयो ऐं शेयर जेको करण सां सदका जारिया में शामिल थी वेंदो ऐं जेसीं ताईं उहो पैगाम ऐं मुंहिंजो इहो वॉइस हलंदो रहंदो ऐं मूंखे उनजो अजर मिलंदो रहंदो। त ईअं अवां बि चाहींदा करो पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे पीढ़ी प्यारनि खे, जेकॾहिं अवां निमाज़ पढ़ंदड़ आहियो, निमाज़ ते वञो था, पंहिंजे पाड़े वारे दोस्त खे उतां ई वञो ऐं निमाज़ जी हुनखे तलक़ीन हिदायत कंदा रहो। ईअं ठीकु अहिड़ी तरह इहो सदका जारी आहे। निमाज़ 5 वक़्त पढ़ंदा करो। ईअं रमज़ान मुबारक जा बाक़ी कुझु अची रोज़ा बचा आहिनि, ईअं राति रखंदासीं 19 रोज़ो ऐं अलाह करे अलाह साईं अव्हां खे सभु रोज़ा नसीब कंदो ऐं हिन रोज़नि में का बि तकलीफ़ न आहे। ऐं मां बि अव्हां दोस्तनि जे लाइ रोज़ीअ सां अव्हां दोस्तनि खे मां चाहींदो आहियां कॾहिं बि को मुंहिंजो वीडियो अव्हां दोस्तनि खे जेको आहे मिस न करे। ऐं विच में मुंहिंजे जेको 2-3 ॾींहं मुंहिंजी जेका ससु गुज़ारे वई, जे करे अव्हां दोस्तनि खे मां उहो वीडियो कोन ॾेई सघियो आहियां, हिन जे करे मां माज़रत कंदो आहियां। उन में वीडियो बि मुंहिंजे कुलखानी में वेठल हुयुसि ऐं परे परे जे जेके कुझु महिमान अचनि पिया, मिट माइट अचनि पिया, फाते जे लाइ कुझु 3 ॾींहं जेको आहे मूंखे हुते मूंखे वेहणो पइजी वियो। हिन जे करे मां दोस्तनि खे वीडियो न जे लाइ मां माज़रत कंदुसि ऐं हिन जे लाइ मां दोस्तनि खे अगरि शेयर बि कोन करण पियो चाहियां ऐं हिकिड़ो वीडियो मां दोस्तनि जी नज़र बि कयो, अवां दोस्तनि खे ॾिठो बि आहे ऐं उन में मूं ज़िक्र जे लाइ न कयो त मथां को दोस्त यार चए त हर उहा ॻाल्हि असांजे लाइ शेयर कंदो आहे, मथां को दोस्त बसदिन थी वञे या मूंखां नाराज़ थी वञे, मां ईअं जे करे अहिड़ियूं शयूं मां न रखंदो आहियां। ऐं अगरि मुंहिंजे हिन वीडियो में अहिड़ी का ॻाल्हि अव्हां खे जेका बुरी लॻंदी हुजे त दोस्तो मां हथ ॿधी अव्हां दोस्तनि खे अर्ज़ु कयां थो त मुंहिंजे हिन वीडियो में अव्हां कमेंट्स में लिखंदा करो त जेके का बि अहिड़ी का शइ अव्हां खे बुरी लॻे त मां उहा अॻिले अचण वारे वीडियो में उहा जेको आहे ॻाल्हियुनि खे मां हटाए छॾींदुसि ऐं अव्हां जी दिलि आज़ारी न थिए। जेकॾहिं अव्हां कंहिं दोस्त जी कंहिं बि दोस्त जी का दिलि आज़ारी थी हुजे मूं पारां त रमज़ान मुबारक जे महीने जे करे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐं पंहिंजे प्यारनि जे सदके जेको आहे तव्हां दोस्त मूंखे माफ़ु कंदा। इहे अव्हां दोस्तनि जे लाइ मां इहो पैगाम ॾींदो आहियां त जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवाड़, जिए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी, सराइकी, बलोची, बरोइकी, पख्तून ऐं हुन खां अलावा मारवाड़ी ऐं जेको आहे सिंधी, जी हा थरी, ऐं इहे सभु जेके ॿोलियूं आहिनि सभु ॻाल्हाईंदड़ सभई दोस्त आबाद हुजनि, हमेशह गुलनि जी के कंदा कंदा रहो। त वरी बि मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं ताईं मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अलाह खे ख़ुशि रखे। अलाह हाफ़िज़। बेड़ा पार, पंहिंजो ख़्यालु रखंदा, वरी महिरबानी।